इते मां अहम खबर शेयर कर रहा हूं। घारो पुलिस समाजी अगवान मोहम्मद अशरफ मल्ला ते एक बियो केस दाख़िल करे छडियो आहे। अशरफ मल्ला वटां पिस्टल ऐं गोलियूं हथायूं, जंहिंजो केस दाख़िल कयो आहे। पुलिस जो चवण आहे अशरफ मल्ला खे घारो पुलिस अॻु ई गिरफ़्तार करे गुम करे छडियो। वारसनि जो चवण आहे पुलिस खे अशरफ मल्ला ॿीहर घारो वटि कीअं हथ आयो। वारसनि जो चवण आहे पुलिस कंहिंजी वंगार वहंदे हथ ठोकिया केस दाख़िल कया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे घारो पुलिस समाजी अगवान मोहम्मद अशरफ मल्ला ते हिकु ॿियो केस दाख़िल करे छडियो आहे। अशरफ मल्ला वटां पिस्टल ऐं गोलियूं हथायूं, जंहिंजो केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवण आहे जॾहिं त वारसनि जो चवण आहे त अशरफ मल्ला खे घारो पुलिस अॻु ई गिरफ़्तार करे गुम करे छडियो हो। पुलिस खे अशरफ मल्ला ॿीहर घारो वटि कीअं हथ आयो। वारसनि जो चवण आहे पुलिस कंहिंजी वंगार वहंदे हथ ठोकिया केस दाख़िल कया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद जाखरो। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, घारो पुलिस शहर के रहवासी मल्ला अगवान मोहम्मद अशरफ के गिरफ्तार करे गुम करण बाद एक 13 ॾींहं जो केस घारे थाने में दाख़िल करे छडियो है। घारो पुलिस पारां घारो शहर के रहवासी अशरफ मल्ला के गिरफ्तार करे गुम करण बाद मथस घारो थाने ते गरीबाबाद मार्केट दाबेची के रहवासी मोहम्मद रियाज के फरियाद से संदस नई आबादी घारो में कायम कयल बर्फ कारखाने तां भत्तो घुरण वारी एफआईआर दाख़िल करण बाद एक 13 ॾींहं एक्ट की एफआईआर सरकारी मदद तहत घारो थाने ते दाख़िल कई वई है। अशरफ मल्ला पुलिस जो चवण है त अशरफ मल्ला दाख़िल पहिरीं भत्ते वारी केस की जांच के सिलसिले में वही रहा हुआसीं त टेक्निकल कॉलेज घारो भरसां अशरफ मल्ला रोड तां ईंदे ॾिसी केस गिरफ़्तार कयो वियो, जंहिंजे कब्ज़े मां हिकु बिना लाइसेंस पिस्टल गोलियूं हथ आयूं आहिनि, जंहिं मथां वधीक केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त वारस जो मौक़ो आहे त अशरफ मल्ला खे घारो पुलिस हिकु ॾींहुं अॻु में गिरफ़्तार करे गुम करे छडियो हो, जेको राति जे वक़्तु पुलिस के टेक्निकल कॉलेज घारो वटि कीअं हथ आयो ऐं पुलिस कंहिंजी वंगार में पई वई हथ टोकिया केस दाख़िल कया पिया वञनि, जिन में का बि सदाकत न आहे। अशरफ मल्ला समाजी कारकुन आहे जंहिंखे साज़िश कए त हथ टोकियुनि केसनि में फसायो पियो वञे। जॾहिं त घारो पुलिस पारां शहर मां गिरफ़्तार करे गुम कए अशरफ मल्ला के घारो थाने में ॿिए केस में दाख़िल करण खां पोइ मल्ला अगवान अशरफ मल्ला जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे खेसि घारो सिविल कोर्ट घारो में पेश कयो वियो, जिते सिविल जज घारो ॿई भत्ते जा कलमबंद होण हैदराबाद मुंतकिल करे छडियो है। जॾहिं त वकील अली हसन मल्ला ऐं वकील कुर्बान आलो एटीसी जज के पंहिंजा आर्ग्यूमेंट ॾेई केस खे वधीक पीसी रिमांड खां बचाए जेल कस्टडी करण लाइ सेंट्रल जेल हैदराबाद मुंतकिल कयो वियो है। जी ठीक है, मुंहिंजी महिरबानी रशीद अपडेट करण लाइ।